मिप ख़ास बस अॾे ते ॿिनि धुरियुनि में छिकताण बरक़रार आहे। पीपी टंडे अल्हायार ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन दरिया ख़ान मरी समेत 19 ॼणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। बस अॾे ते ॿिनि धुरियुनि विच में गाॾियूं हलाइण तां पैदा थियल छिकताण सबबि अॾे ते ख़ौफ़ हिरास वारी सूरत-हाल बरक़रार आहे, जॾहिं त इंतिज़ामिया पारां कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जा वॾा जथा अॾे ते मुक़रर कया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं फायरिंग करे ट्रांसपोर्टर सलामत लाखे जे हिकु माण्हू माशूक चांडियो खे ज़ख़्मी करण ऐं अॾे ते दहशत पखेरण जे अब्दुल अज़ीज़ चांडे जी फ़रियाद में पुराणे थाणे ते पीपी टंडे अल्हायार ज़िले जे वाइस चेयरमैन दरिया ख़ान मरी, ख़ान मोहम्मद उर्फ खानू मरी, रमज़ान मरी, अली हसन मरी, राणो मरी, अकबर मरी, ठाकुर मरी 19 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हो। फ़रियादी केस में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हू अलहादी कोच सर्विस में मुलाज़मत कंदो आहे। इन्हनि खे ॼाणायल अॾे तां गाॾियूं हलाइण जी परमिट मिलियल हुई, पर दरिया ख़ान मरी ऐं खानू मरी ख़ान 5 लख रुपया भत्तो घुरियो, जेको न ॾियण ते हिननि मथनि हमलो करे संदसि मामे माशूक चांडियो खे ज़ख़्मी कयो। होॾां रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी एसएसपी मिप ख़ास खे हिकु लेटर लिखी आगाही ॾिनी आहे त अलहादी ट्रांसपोर्ट कंपनी खे प्रोविंशनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी पारां रूट परमिट ऐं अॾे तां गाॾियूं हलाइण जो टाइम मिलियल आहे, इन करे इहा कंपनी गाॾियूं हलाए सघे थी।